अस्सलाम वालेकुम साथियों, हूं आहियां नसरुल्ला गडाणी। कहार आहे इंसान हैवाननि खां बि बदतर थी वियो आहे। सोन जहिड़ियूं न्याणियूं, हीरे जहिड़ियूं धीअरूं माण्हुनि अची कारोबार बणाए छॾियो आहे, दलाल बणिजी विया आहिनि। मासूम प्यारियूं न्याणियूं, अखियुनि ते विहारण जहिड़ियूं न्याणियूं, भेणियूं, लानत पवे अहिड़नि किरदारनि ते जो अची उन्हनि अची कारोबार ठाहियो आहे। हिकु जॻह ते ज़ोरे परणाइण, विकिरो करण, ॿी जाइ ते उतां तलाक वठण, वरी ॿिए पासे विकिरो करण, वरी उतां तलाक वठण, वरी ॿिए पासे विकिरो करण, वरी उतां तलाक वठण। पीर सरनि सां कहिड़े कहिड़े माण्हुनि सां न्याणियुनि खे विकिरो कयो वञे थो। असां वटि हिकिड़ी प्यारी अदड़ी वेठी आहे, सोन जहिड़ी हिकिड़ी भेण वेठी आहे, जेका अकेले सर बग़ैर पोती जे हिते मुंहिंजे ऑफिस मीरपुर माथेले प्रेस क्लब पहुती आहे। जन खे पंहिंजे सॻे भाउ, सॻे सौट टिनि चइनि जॻहियुनि ते परणायो आहे, ज़ोरे परणायो आहे, धक हणी परणायो आहे। हाणे बि कल राति खे परणायो वियो आहे। धक लॻल अथसि, कोई वाहुर करण लाइ तयारु कोन्हे। ही लखे माण्हू रहनि था, किरोड़े माण्हू रहनि था, कंहिंखे कोई अहसासु न आहे कंहिं बि न्याणी जो। छा तव्हां असां जूं न्याणियूं न आहिनि, भेनरूं न आहिनि? असां वटि हिकिड़ी अदी मौजूदु आहे जंहिंजो नालो हीर शेख आहे, जेका रेंजर्स कॉलोनी जी रहवासिण आहे, जंहिंजी माउ खे बि पंहिंजे सॻे पुट कारे जो इल्ज़ाम ॾेई क़त्ल करण जी कोशिश कई आहे, एफ़ज़ा वठण जी कोशिश कई आहे। सॉरी, क़त्ल करण जी कोशिश न कई वई आहे, धक हयां विया आहिनि, एफ़ज़ा वठण जी कोशिश कई वई आहे। उहा अमड़ दर बदर आहे, ख़बर न आहे किथे आहे। उहा भेण जंहिंखे बार बार विकिरो कयो पियो वञे, अची मूं ताईं पहुती आहे, बेयारो मददगार, बग़ैर बोछण जे। अल्लाह अकबर। अचो अदड़ी सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिन भेण सां हाल वाल ओरियूं, हिन जा सूर पुछूं, हिन जा दर्द पुछूं। छो सॻा भाइर सूर छो थी वेंदा आहिनि? सॻा सौट मामा ज़ालिम हैवान छो बणिजी वेंदा आहिनि? फिरौन ऐं निमरूद छो बणिजी वेंदा आहिनि? अचो अदी जी दर्द कथा पुछूं, अदी जूं जेका तकलीफ़ूं आहिनि उहे दूर करण जी पाण गॾिजी कोशिश कयूं। अचो। अदी छा नालो आहे? मुंहिंजो हीर। कंहिंजी धीउ आहीं? मंज़ूर जी। मंज़ूर फौत थी वियो आहे? हा। किथे वेठी आहीं अदी? रेंजर्स कॉलोनी। छो आई आहीं? छा मसलो आहे अदी? मुंहिंजा भाउ ज़बरदस्ती परणाईंदा आहिनि। हिकु कोटरोड़ा ॿिए खे ॾींदा आहिनि, ॿिए कोटरोड़ा टे खे ॾींदा आहिनि। मुंहिंजूं 3 शादियूं थियल आहिनि। सभिनी खे विकिरो कयो वियो? हा। कंहिं सां? तुंहिंजी पहिरीं शादी अबू तुंहिंजी कंहिं सां थी आहे? पहले जाज़ेब शेख सां। जहाज़ेब। उनखां घणा पैसा वरिता विया हुआ? 2 लाख। उनखां वरी टोड़ायो वियो? हा। वरी तुंहिंजी शादी कंहिं सां कराई वई अबू? भए सां। अनवर भए सां। हा। उनखे घणे में विकिरो कयो वियो? 5 लाख। उनखां वरी टोड़ायो वियो? हा। वरी तुंहिंजी शादी कंहिं सां कराई वई? वरी महार सां। किथां जो महार आहे? संजूरपुर जो? हा। उनखे घणे में विकिरो कयो वियो? उनके 5 लाख। 4 लाख। रहम कोन थो अचे तुंहिंजे भाइरनि खे? न। केॾी मासूम सुहिणी भेण आई, धीउ आई असांजी। ज़ोरे पर कॾहिं परणायो वियो? कल। घणे में सौदो थियो? 5 लाख जो? हा। ज़बरदस्ती तोखे परणायो वियो? हा, घुटा ॾे। घुटा ॾेई? भाउ पारां? कहिड़ो भाउ जो नालो छा थी अबू? आमिर। ॿियो केरु आहे उन सां गॾु संगती? ॿियो केरु आहे जेके ज़ोरे तोखे मुंहिंजो सौट जबार। ज़ोरे तोखे परणाईंदा आहिनि? हा। तोखे धक बि हणंदा आहिनि? हा। तोखे घुटो बि ॾिनो अथनि? तोखे धक किथे आहिनि अबा जेके धक हयां अथनि? अल्लाह अकबर। ॿियो धक किथे आहे अबू? ही ॿियो पेर में अदी ॿुधाए पई अदी, हे धक हणी तोखे ज़ोरे परणायो वियो? हा। तुंहिंजी अमड़ किथे आहे? मुंहिंजी अम्मी ओॾिन। उनखे कारो कयो वियो आहे? हा। कंहिं कारो कयो आहे उनखे? मुंहिंजे भाउ। तुंहिंजे सॻे भाउ? हा। पंहिंजी सॻी अमड़ खे? हा। या माटेली अमड़ अथसि? ना सकी। कंहिं सां कारो करार ॾिनो वियो आहे? रियाज़ शेख सां। रियाज़ शेख सां, जेको तव्हांजो रिश्तेदार आहे। हा। हा। छाजे लाइ कारो करार ॾिनो वियो आहे?
वो अलाए उनके ख़बर। पैसनि जी लालच में हाँ हाँ तोखे छो विकिरो करनि था? पैसनि जी लालच में बार बार। हाणे किथे रहंदी आहीं अबू? उतो निकिरी आहीं? हाँ। हाणे किथे रहंदी हाणे आहीं? मैं शादी करण नथी चाहियां। हाणे राति किथे हुए अबू? रात मई ते पाड़े यार पाड़े वार घर नथा अचण ॾियनि? ना छा चवनि था अबू? चवनि था घर ना अचो। घर न अच। मुंहिंजी अम्मी आहे मूंखे। तुंहिंजी अम्मी तोखे, तुंहिंजी अम्मी खे कारी करार ॾिनो वियो आहे, हाँ। कारे जो इल्ज़ाम ॾिनो वियो आहे, तोखे ज़ोरे परणायो वियो आहे। हाँ। अल्लाहु अकबर। पहिरियों तव्हांजी शादी जहांज़ेब शेख सां कई वई, जेको सैदपुर जो आहे। हाँ वरी तव्हांजी शादी अनवर भयो सां कई वई, जेका ॾैरकी जो आहे। हाणे वरी साबिर महार सां तव्हांजी संजरपुर में शादी कई वई आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। साथियो, ही ज़ुल्म ॾिसो, ही कहर ॾिसो। हाणे कैसा रहण चाहे थी, काॾे वञण चाहे थी अबू? हाणे मां पंहिंजी अम्मी सां गॾु। अम्मी किथे आहे तुंहिंजी? अम्मी ईंदी पे। ईंदी पो? मां शादी करण नथी चाहियां, ज़ोरी कंदा। अबू तोखे पुलिस जे हवाले कयां? तुंहिंजे भाउ सौट जेके ज़ोरे तोखे परणाइनि था, उन जे मथां फरियाद करायूं बा? हाँ हाँ, तोखे हाणे मां थाणे ते पुॼायां बा? एसपी सां ॻाल्हाए, एसएचओ सां ॻाल्हाए अबा? हाँ पुॼा। एसएचओ साहब सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे, तव्हांजे साम्हूं थी आहे। छा चाहे थी अबू? हाणे मां शादी कंदमि बि कोन, वेठी हूंदमि। वेठी हूंदे? कॾहिं कंहिंसां परणाइनि था, कॾहिं कंहिंसां परणाइनि था, कॾहिं कंहिंसां परणाइनि था। का इंसानियत कोन अथनि। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। तुंहिंजा मामा बि भला न आहिनि अबा, उहे बि तुंहिंजा मुखालिफ़ आहिनि। तुंहिंजा मामा बि भला न आहिनि। तुंहिंजो अबू फौत थी वियो आहे, तुंहिंजे भाउ जा इहे हाल आहिनि। तुंहिंजा मामा बि भला न आहिनि। हीर जा मामा, तव्हांजो मां नालो नथो खणां, सुधरी वञो। हिन अदड़ी जा मामा, मां तव्हांजो नालो नथो खणां, सुधरी वञो। मूंखे तव्हांजे बि अफ़ालनि जी, किरदारनि जी ख़बर आहे, तव्हांजे लालच जी बि मूंखे ख़बर आहे। बहरहाल सुधरी वञो। साथियो, ही न्याणी, ही भेण हीर शेख जेका यतीम आहे, पीउ जो नालो छा ॿुधाई अबू? मंज़ूर शेख जी धीउ आहे, जेको मंज़ूर फौत थियल आहे। ही नंढड़ी यतीम आहे। हिन जो भाउ आमिर शेख ऐं सौट जब्बार शेख कारोबार कयूं वेठा आहिनि। न्याणी, हिन सोन जहिड़ी न्याणी जो, भेण जो कारोबार कयूं वेठा आहिनि। अल्लाहु अकबर। मां एसएसपी घोटकी ऐं एसएचओ मीरपुर माथेले खे गुज़ारिश कयां थो, ख़ुदा रा इन्हनि खे कानून जे कटहड़े में आणियो, अहिड़े ज़ालिमनि खे, अहिड़े ड्राज़रनि खे। उनखां अलावा साथियो, हिते मीरपुर माथेलो में मुख़्तलिफ़ पाड़नि में इहो न्याणियुनि जो कारोबार हलंदड़ आहे। हाणे चंद माण्हू अहिड़ा आहिनि, कावड़ करनि भले करनि। हाणे हुते मीर खान वसीर में चंद माण्हू न्याणियुनि जो कारोबार कंदा आहिनि। हिते रेंजर्स कॉलोनी में कुझु शेख आहिनि, न्याणियुनि जो कारोबार कंदा आहिनि। कुझु, सभु न कुझु। न्याणियुनि जी असां वटि इज़त इहा आहे, हिकु जॻह ते परणाइण, पैसा वठण, वरी उतां टोड़ाइण, वरी उतां हिननि न्याणियुनि कसूर कहिड़ो कयो आहे? हिननि न्याणियुनि जे इज़त ऐं एतिराम जी छो ख़बर कंहिंखे न आहे? इन जे लाइ कंहिंखे ख़बर न आहे जो हिते कानून जो को वजूद न आहे। मां हाणे हिन अदड़ी खे वठी वञा थो थाणे ते। मुंहिंजे ऑफिस जे पोयों थाणो आहे, मीरपुर माथेलो थाणो, मां उते पहुचायां थो। इनशा अल्लाह जेके अदी सां ज़्यादतियूं कंदड़ आहिनि, भाउ ऐं सौट, उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कराइण लाइ मां एसएचओ खे चवां थो। हाणे अबू तूं कंहिंसां गॾु आई आहीं? हाणे मां अकेली आई आहीं? हाणे अबू मां तोखे काॾे कंदुमि अबू? मां तोखे पुलिस जे हवाले कयां थो। जेको तुंहिंजे जेके जवाबदार आहिनि, जेके तोखे धक हयां अथनि, जेके तोखे ज़ोरे परणाईंदा आहिनि, जेके तोखे विकिरो कंदा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ त जी कानूनी कार्रवाई थी सघे। इहे न अबू तव्हांखे उते छॾे अचां? साथियो, ही कारोबार आहे, न्याणियुनि खे कारोबार बणायो वियो आहे। हैवान बणियल आहिनि माण्हू, ज़ालिम बणियल आहिनि। अहिड़ा माण्हू हक़दार त गोली जा हूंदा आहिनि, जिन खे न्याणियुनि ऐं धीअरनि जो क़दर न हुजे, इज़त न हुजे। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो, ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो, तॾहिं अदड़ी प्यारी न्याणी सोहिणी अदी खे इंसाफ़ ॾियारे सघूं, हिन जे ज़ालिम भाउ ऐं सौट ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कराए सघूं। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। वॾी महिरबानी।